हिक दफ़े जी ॻाल्हि आहे, हिकु अमीर माण्हू कंहिं ॻोठ में वेंदो आहे ऐं हिकु वॾो दरिया हूंदो आहे जितां सफ़र कंदे जेका हुनजी मंज़िल हूंदी आहे उन मंज़िल ते पुॼण जे लाइ अगरि हू बाय रोड थो वञे त हुनखे घटि में घटि 7-8 घंटा लॻी सघनि था। लेकिन अगरि उहो कंहिं ॿेड़ीअ में वेही उहा मंज़िल उहो दरिया पार थो करे त उनखे चंद ई मिनट 30 खां 40 मिंट लॻी सघनि पिया। हू वञी उन ॿेड़ी में वेहे थो, आहिस्ते आहिस्ते ॿेड़ी हलण लॻे थी। जॾहिं कुझु हली पए थी ॿेड़ी ऐं उन ॿेड़ी वारे खां हू पुछा थो करे, तूं मूंखे सुञाणी थो? हू चए थो, साहब मां तव्हांखे नथो सुञाणियां, तव्हां केरु आहियो? चई, तूं कमाल थो करे, मूंखे नथो सुञाणी? चई, जी न सर, मां तव्हांखे नथो सुञाणियां। चई, छा तूं अख़बार न पढ़ंदो आहीं? चई, न साहब, मां अणपढ़ियल आहियां। चई, अणपढ़ियल आं? अहिड़ी ज़िंदगीअ जो फ़ाइदो कहिड़ो? जॾहिं हू हुनजी मज़ाक करे थो हिकु ग़रीब शख़्स जी, हू वीचारो चुप करे ख़ामोशी सां उहा ॻाल्हि ॿुधी चुपड़ी थो करे वेहे ऐं ॿेड़ी ईअं ई हलण लॻे थी अॻियां हली। हू पुछा थो करेसि, तोखे ख़बर आहे हिते मां हिकु वॾो फिश फार्म ठाहिण वारो आहियां? हू चएसि थो, साहब छा? मूंखे सम्झ में न आयो। तोखे इहा बि ख़बर न आहे त फिश फार्म छा आहे? चई, न साहब, मां अणपढ़ियल आहियां। तूं अणपढ़ियल आहीं? अहिड़ी ज़िंदगीअ जो छा फ़ाइदो? हिकु दफ़ो ॿीहर हू अमीर शख़्स हुन ग़रीब इंसान खे शकी करे थो ऐं ईअं ई जॾहिं ॿेड़ी हलंदी रहे थी हू ग़रीब इन्ही ख़यालात में हलियो थो वञे। चा वाकई मां कंहिं कम जो न आहियां, वाकई मुंहिंजी ज़िंदगी कंहिं कम जी न आहे। हुन जा ख़यालात ॿेड़ीअ खां हटी करे जॾहिं कंहिं ॿिए तरफ़ वञनि था ऐं हू सोचुनि में गुम थो थी वञे। ईअं कंदे ॿेड़ी हिकु पथर सां टकराइजे थी ऐं ॿेड़ीअ में पाणी भरिजणु शुरू थो थी वञे। हू ॿेड़ी वारो हुन खां पुछा थो करे, छा साहब तव्हांखे तार हणण ईंदी आहे? चई, इहा तार वरी कहिड़ी भला आहे? चएसि थो, साहब तव्हांखे तरण ईंदो आहे? चई, न। चई, पोइ साहब तव्हांजी ज़िंदगी जो कहिड़ो फ़ाइदो? हू इंसान तमामु घणो शकी थो थिए ऐं हुनखे ॿांह ॿधे थो, पेरें पवे थो, चए थो, मुंहिंजी ज़िंदगी बचाए, तोखे जेका शइ खपे मां तोखे ॾींदो। हू चए थो, साहब मूंखे कंहिं बि शइ जी ज़रूरत न आहे, लेकिन मूंखे तरण बि ईंदो आहे ऐं ॿुॾंदड़ खे बचाइण बि ईंदो आहे। ऐं मुंहिंजा दोस्त ऐं मुंहिंजा भाउ, तुंहिंजी ज़िंदगीअ में अहिड़ा काफ़ी मिसाल तुंहिंजे साम्हूं हूंदा। कॾहिं बि कंहिं इंसान जी मज़ाक न बणाईंदो कर, छो जो को वक़्तु कहिड़ो आहे, को वक़्तु कहिड़ो आहे, कॾहिं बि कोई बि इंसान तुंहिंजे कम अची सघे थो। मुंहिंजो नालो आहे अली वकार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सैयद अली वकार ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, अगरि ही वीडियो पसंदि अचे त हिन वीडियो खे लाइक ज़रूरु कजो, चैनल ते न आहियो त सब्सक्राइब कयो, छो जो मां तव्हांजी ज़िंदगी बदिलाइण जे लाइ हिकु नओं अज़म खणी निकितो आहियां। मुंहिंजूं तमामु नेक तमन्नाऊं ऐं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि।